है इन वक्त के इम्तिहान वठण जे तरीक़े ऐं साईं जे इम्तिहान वठण जे तरीक़े में जेके फ़र्क़ आहिनि उहे तमामु वाज़िह आहिनि। काफ़ी उस्ताद जेके हींअर हिते वेठा आहिनि के अहिड़ा उस्ताद बि आहिनि जेके लाइब्रेरी में स्कूल में मूं वटि गाइब थी रहिया ऐं साईं क़मर उन वक़्तु असांजो बीटा ऑफिसर हो। हिन वक़्तु बीटा ऑफिसर साहिब जेके आहिनि से अवल ते स्कूल में इम्तिहान कोन ईंदा, ख़ुसूसन असां जहिड़ा उस्ताद जेके हिते उन्हनि जी वगार वांदा पहिरीं ॻाल्हि इहा आहे जंहिंजे करे बि असांजे तइलीम जा हानिकार नुक़सान थिया आहिनि। साईं क़मर जो तरीक़ो इहो हूंदो हो त पहिरीं अचण सां हर क्लास टीचर खां कोर्स लिखाए वठंदो त तव्हां छा कयो, क्लास वाइज़ कोर्स लिखाए वठण खां पोइ पाण पहिरीं क्लास जे इम्तिहान खे तरजीह ॾींदा हुआ। मूं खां हिकु दफ़ो महिनो कयो त साईं पहिरियों क्लास जो साईं चवंदा हुआ त उहा बिल्डिंग जंहिंजी जेकर चरी मज़बूत कोठल हूंदी, चरी मां मुराद आहे बुनियाद, जेकर बुनियाद हुन जो मज़बूत हूंदो त उनखे को बि ॾोढो फाड़े न सघंदो, किराए न सघंदो। इन करे मुंहिंजो उसूल इहो आहे त पहिरें क्लास मां उहो ॿार पास थी निकिरे जंहिंखे अॻिते हलण में ॿोली सिखण में का दिक़त पेश न थिए। अॼु छा थो थिए, प्राइमर जे 12 सबक़नि ते इम्तिहान थो थिए, पर उन वक़्तु साईं वारा जंहिं स्कूल जे मास्टर जो पहिरें क्लास जो रीजर पूरो न हूंदो हो त प्राइमर ते इम्तिहान न कंदा हुआ। पोइ प्राइवेट तौर ते 2 महीना चवंदा बाबा तव्हां वञी वेकेशन में पढ़ायो, ट्यूशन ॾियो, इहे रिज़ल्ट ऐं पोइ वरी बि बाक़ाइदा हुनजो इम्तिहान वठी तंहिंखां पोइ रिज़ल्ट भरींदा हुआ। ऐं उन वक़्तु उहो बीटा ऑफिसर हिकिड़ो सॼो कोहिस्तान उठनि ते घुमंदो हो। हिन वक़्तु सवारी ख़ासि करे इहा इंटरनेशनल सवारी असांजी मोटरसाइकिल जिते किथे आहे, पर उन वक़्तु उठ ते चढ़ी ॾाढा कशाला कढी पोइ इम्तिहान करणो पवंदो हो। ऐं साईं जो तरीक़ो इहो हो त हिकु ॿार खां पुछंदो तूं घणा सबक़ पढ़ियो आहीं, हू पंहिंजो ॿुधाईंदो त साईं हेतिरा सबक़ पढ़िया। पोइ बि हिकिड़ो सबक़ साईं पाण चूंड कंदो उन शागिर्द खां पढ़ाईंदो। ऐं ख़ासि करे साईं जो ज़ोर हूंदो त उहो ऐं लफ़्ज़ लिखाइण जंहिंमें 4 या 3 आवाज़ हुजे ऐं उनजो पढ़ाई जो तरीक़ो हुन खां वरी लिखाइण खां पोइ वरी उचाराईंदो त बाबा ही जेकी तरफ़ तव्हां पढ़ी ॿुधाए। त हिन हिसाब सां साईं जो असांखे अॼु उहो नक्श यादि आहे। वरी जेकर ॿियो पहिरियों हुनजो शाइरी जो खजे त हू रुगो मज़ाया शाइर हो। मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे त साईं मुस्ता साहब ऐं साईं दुला बख्श ऐं ॿियनि शाइरनि साईं खे शाइरी वारे पहिरियों ते मुंहिंजे ख़्याल जेतिरो अॼु ॻाल्हाए पियो ओतिरो कॾहिं कोन ॻाल्हायो। ऐं एतिरो मूंखे ख़ुशी थी आहे उन हिसाब सां त साईं जी शख़्सियत हिन खां अञा बि कोई जॻह भरी आहे, पर अॼु जेकी कुझु थियो आहे उहो तमामु घणो कुझु थियो आहे। हिन सां गॾो गॾु साईं जे लाइ दुआ कंदुसि त अलाह ताला